मां उन्हनि जे लाइ सेहत जे लाइ दुआ करियां थो ऐं सॼी सिंध खे अपील करियां थो त साईं ज़ैन शाह साहिबु जेको सिंध जे लाइ आवाज़ु उथारियो आहे ऐं सिंध जे अवाम जे लाइ आवाज़ु उथारियो आहे, सिंध जे हक़नि जे लाइ मार्च कयो आहे ऐं उन सिलसिले में हू हलंदे हलंदे बीमार थिया आहिनि, उन जे लाइ दुआ कनि ऐं यकीनन साईं ज़ैन शाह साहिब जी हीअ तहरीक मंज़िल माणींदी ऐं कामयाबी माणींदी। जेसीं ताईं ॻाल्हि आहे PDM जे हवाले सां यकीनन सूबा बाइख्तियार आहिनि। सूबनि अरिड़हीं तरमीम खां पोइ सभु मामलात सूबनि जे हवाले आहिनि। मरकज़ी लेवल ते असां जेको कुझु भुगती रहिया आहियूं पोइ हुकूमत जो ख़मियाज़ो भुगते रहिया आहियूं। IMF सां मुआहिदा PDM न आहिनि कया, IMF सां मुआहिदा जंहिं कया आहिनि मीडिया खे ख़बर आहे, क़ौम खे ख़बर आहे, असां गंद धोई रहिया आहियूं। अलाह करे त इन गंद धोइण में असां कामयाबु थियूं। लेकिन सिंध जे मामले ते न कल्ह मां पंहिंजो मौक़िफ़ तब्दील कयो, न मां अॼु मौक़िफ़ तब्दील कयो आहे, न सुभाणे मौक़िफ़ तब्दील कंदुमि। सिंध कल्ह बि सूरनि में ई, अॼु बि सूरनि में आहे। सिंध खे मुतबादिल क़ुव्वत जी ज़रूरत आहे, मुतबादिल क़यादत जी ज़रूरत आहे ऐं सिंध खे नवाबनि, सरदारनि, जागीरदारनि जे चंबे मां आज़ादु कराइणो आहे। ऐं यकीनन सिंध जूं सुजाग धुरियूं, सिंध जा हमदर्द, सिंध जे अवाम जा हमदर्द, सिंध जे बेटनि, वसीलनि, जज़ीरनि जा चौकीदार जेसि ताईं ॿाहिरि न निकिरंदा, जदोजहद न कंदा, सिंध जे अवाम खे मुतबादिल प्लेटफॉर्म न ॾींदा, तेसि ताईं शायदि असां इन जदोजहद ऐं मिशन में कामयाबु न थींदासीं। यकीनन सबा जहिड़ी सिंध सूरनि में आहे, उन्हनि खे आज़ादु कराइण